अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आखिरकार जॾहिं उन यानी यूसुफ खां नाउमीद थिया त पाण में खुलासो वेही सलाह मशवरो करण लॻा। उन्हनि जे वॾे भाउ यहूदा या रुबेबिल चयो त छा तव्हांखे मालूम न आहे त बेशक तव्हांजे पीउ तव्हां खां अल्लाह जो पक्को अहद वरितो हो त बिनयामीन खे ज़रूर वापसि आणींदो, ऐं हिन खां अॻु तव्हां यूसुफ जे मामले में जेका कोताही यानी ज़ुल्म ऐं ज़्यादती करे चुका आहियो उहा बि तव्हां खां गुझी कोन्हे। तंहिं करे आऊं त हरगिज़ ही मुल्क न छॾींदुसि जेसी ताईं मुंहिंजो पीउ मूंखे मोकल न ॾिए या मूं लाइ अल्लाह फ़ैसिलो न करे, ऐं बेशक उहो ई सभिनी फ़ैसिले कंदड़नि खां बहितर फ़ैसिलो कंदड़ आहे। तंहिं करे अमी पंहिंजे पीउ ॾांहुं मोटी वञो, पोइ चओसि त ए बाबा साईं, बेशक तुंहिंजे पुटु बिनयामीन चोरी कई ऐं पकड़जी पियो आहे ऐं खेसि क़ैद जी सज़ा मिली आहे, ऐं तूं मञी या न मञी असां त सिर्फ़ इहो बयानु करियूं था जंहिंजी असांखे ख़बर आहे, ऐं असीं गुझ जी ख़बर ॼाणंदड़ न हुआसीं त को बिनयामीन सां अहिड़ी माजरा थींदी। ऐं ए अब्बा, असां त बिल्कुलु बेकसूर आहियूं, ऐं जेकॾहिं अब्बा साईं तोखे यकीन न अचे त उन्हीअ वसंदी यानी ॻोठ वारनि खां जंहिं में असीं हुआसूं ऐं जंहिं काफ़िले में असां आया आहियूं उन्हीअ खां पुछ। ए बाबा, यकीन कर त बिनयामीन जे मामले में असीं बिल्कुलु सचा आहियूं। याकूब चयो त न, इहो वाक़ियो ईअं न आहे। तव्हांजे नफ़्सनि तव्हां लाइ हिकु ॿिए वाक़िए खे आसान करे ॾेखारियो, यानी यूसुफ जे मामले खां पोइ बिनयामीन जे लाइ बि ॻाल्हि घड़ी अथव, पोइ सब्र ई बहितर आहे। उम्मीद आहे अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे मूं वटि आणींदो, बेशक उहो ई सभु कुझु ॼाणींदड़ दानाओ ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं खाइन मुंहुं मोड़ियाई ऐं चयाई त अफ़सोस, मूंखे यूसुफ जो ग़म आहे, ऐं उन्हीअ ग़म में रोईंदे रोईंदे संदसि अखियूं अछूं थी वयूं ऐं नज़र विञाए वेठो। पोइ हू हमेशह ॾुखारो, गमगीन ऐं अंदर ई अंदर में झुरंदो रहंदो हो। पीउ जी हीअ हालत ॾिसी संदसि पुट चवण लॻा त अल्लाह जो कसम, तूं त रुॻो यूसुफ खे सारींदो रहंदे जेसी ताईं बीमारी तोखे ॻारे छॾे या हलाक थींदड़ मां थी यानी हिन दुनिया मां लाडाणो करे वञी। याकूब वराणो त आऊं को तव्हांखे शिकायत त कोन थो करियां, बसि आऊं त पंहिंजी बेकरारीअ ऐं पंहिंजे रंज ऐं ग़म जो फरियाद अल्लाह खे ई करियां थो, ऐं आऊं अल्लाह जे तरफ़ खां इहो कुझु ॼाणा थो जेको तव्हां नथा ॼाणो। ऐं मुंहिंजा पुटड़ो, वञो ऐं यूसुफ ऐं संदसि भाउ जी ॻोल्हा करियो ऐं अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थियो। बेशक अल्लाह जी बाज खां काफ़िरनि जी क़ौम खां सवाइ ॿियो को बि मायूस ऐं नाउमीद न थींदो आहे। बहरहाल ॾुकार ऐं बदहाली जे वधण करे वरी जॾहिं हुन यानी यूसुफ वटि विया त चवण लॻसि त ए अज़ीज़, असांखे ऐं असांजे घर वारनि खे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे, ऐं हाणे त असां वटि को पैसो ऐं टोकड़ न बचियो आहे, ऐं असां हिकु नाक़स मोड़ी यानी बिना थोड़ा पैसा खणी आया आहियूं। पोइ असांखे अनाज जी पूरी माप ॾे ऐं असांखे कुझु सदको बि ॾे। बेशक अल्लाह सदके ऐं ख़ैरात कंदड़ खे भलो बदिलो ॾींदड़ आहे। इहो ॿुधी यूसुफ पाण रोके न सघियो ऐं चयाईं त तव्हांखे कुझु मालूम बि आहे, यादि बि आहे त तव्हां जाहिलनि या नादाननि यूसुफ ऐं संदसि भाउ सां छा कयो हो। बेइख्तियार चयाऊं त छा वाकई तूं ई यूसुफ आहीं? उन चयो त हा, आऊं ई यूसुफ आहियां, ही मुंहिंजो भाउ आहे। यकीनन अल्लाह असां ते एहसान कयो आहे। बेशक जेको अल्लाह खां डिॼंदो ऐं परहेज़गारी इख्तियार कंदो ऐं सब्र कंदो त वाकई अल्लाह कॾहिं बि अहिड़नि नेकोकारनि ऐं भलारनि जो अजुर ज़ाया नथो करे। यूसुफ जा भाइर चवण लॻा त अल्लाह जो कसम, बेशक अल्लाह तोखे असां खां भलारो कयो आहे ऐं असां सच पच खतावार या कसूरवार आहियूं। यूसुफ चयो त अॼु अव्हां ते का मलामत न आहे, अल्लाह तव्हांखे माफ़ कंदो ऐं सभिनी रहम करण वारनि खां वधीक रहम करण वारो आहे। मुंहिंजी हीअ कमीस खणी वञो ऐं बाबा जे मुंहं ते विझो, यानी घुमायो त हू बीना दीद वारो या ॾिसंदड़ थी पवंदो, ऐं तव्हां पंहिंजे समूरे कुटुंब खे मूं वटि वठी अचो।